सखी कलंदर सामी सचल बिठाए, दिल में सखी कलंदर सामी सचल बिठाए, अमर धरती टीवी न्यूज़ पारां सिंध जी वहदत ज़िंदाबाद जे स्लोगन तहत सिंध एजुकेशन फाउंडेशन जे तावन सां हलंदड़ फाउंडेशन असिस्टेड एलिमेंट्री स्कूल बोड़ा कॉलोनी तरफ़ां कंबर जे डिस्ट्रिक्ट काउंसिल हॉल में सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। ज़बरदस्त प्रोग्राम हुयो जे पंहिंजे ॿारनि मुख़्तलिफ़ टेबलोस जेके आहिनि पेश कया, सिंध जी सकाफ़त खे उजागर करण जा मुख़्तलिफ़ जेको आहे तरीक़नि खे जो आहे बयानु कयो वियो आहे। किन ॿारनि जो आहे सिंध जी सकाफ़त हुजे या ॿियनि सूबनि सां बि जेकी मुनासिबत हुई त उन्हनि जे बि हवाले सां प्रोग्राम ही रखियो वियो। बहरहाल जेको अॼोकी सिंध जी सकाफ़त खे उजागर करण जा मुख़्तलिफ़ टेबलोस पेश कया विया। ही असांजा ॾींहं आहिनि ऐं ॿारनि जा ॾींहं आहिनि जंहिंमें उनखे महसूसु कराइणो त असांजो हिकिड़ो कल्चर आहे, असांजी हिस्ट्री हिकु तहज़ीब आहे जंहिंजे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्म जा लेसन्स ऐं ज़िंदगी गुज़ारण जा असूल आहिनि। इन में ॿारनि पंहिंजो पाण मञायो प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करायो। हिन जो एक्चुअली मक़सदु बि इहो ई हुयो त असां मिली जुली करे ॿारनि में हिकिड़ी अवेयर ॾियूं, जागृता ॾियूं, सिंध जी सकाफ़त जे बारे में असां पंहिंजे ॿारनि खे ॿुधायूं त जेकी सिंध आहे हू अमन परस्त क़ौम आहे, प्यार करण वारी क़ौम आहे, चाहींदड़ क़ौम आहे, महिमान नवाज़ आहे। ऐं ही असांजी जेकी सकाफ़त आहे उहा हज़ारनि सालनि खां वठी ईंदी रही आहे। ही कंबर जो आलीशान ऐं नंबर 1 प्रोग्राम जो अहिड़ा असां रिक्वेस्ट कंदासीं त ॿियनि डिपार्टमेंट खे बि अहिड़ा प्रोग्राम मुनक़िद कया वञनि ऐं ही ईद जे ॾींहुं बराबरि आहे ॾींहुं। धरती जो जेको असांजो कल्चर आहे 5000 साल पुराणो आहे। ज़ाहिर वक़्त गुज़रण सां उन में जिद्दत ईंदी वई आहे, पर उन नवाण सां गॾु असांजी जेका धरती टीवी वारनि जी जेके थीम तहत मल्हायो पियो वञे तमामु बहितरीनु प्रोग्राम थियो। सिंध जी सकाफ़त ही अमन जो पैगाम आहे, पूरी दुनिया जे लाइ मोहबत जो पैगाम आहे। अहिड़ा इवेंट मां त चवां थो साल में न पर थींदा रहनि, हर महीने थींदा रहनि। सिंध अमन जी धरती आहे, मोहबत जी धरती आहे ऐं पूरी दुनिया जे लाइ ही मोहबत जो पैगाम आहे। जेको सिंध जो सकाफ़ती ॾींहुं जेको हिननि मल्हायो आहे तमामु जोशो ख़रोश सां मल्हायो आहे, जंहिंमें CSDS जे स्कूल जे ॿारनि मुख़्तलिफ़ टेबलोस पेश कया, क़ौमी गीत पेश कया ऐं उन्हनि जी जेका महिनत आहे उहा काफ़ी जेको आहे क़ाबिले दाद आहे। कैमरामैन मंसूर मंचांडे सां गॾु अख़लाक मंचांडे, धरती टीवी न्यूज़ कंबर। Oh,